नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में खबर ॾींदा हलूं त ठरी मिरवा मुरडो लग ॻोठ रियाज़ शाह में ज़मीनी तकरार तां झेड़ो इकबाल भुट्टो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मियुनि खे ठरी मिरवा अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अस्पताल में ज़ख़्मी इकबाल साफ़िन खे ॿुधायो त जवाबदार लियाकत सफ़दर मोहम्मद अफ़ज़ल वारनि असांजी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो करण जी कोशिश करे मूंखे धकणी ज़ख़्मी कयो आहे। हिननि SSP खैरपुर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। लेन देना मजदूर सां वो पंहिंजी मिल्कियत जो खपाए उन महिल चुप करे वेठा। हाणे बि ॿ टे जॻह जी मां तारीख़ मोटे था अचनि बाबा जॾहिं मुंहिंजे तव्हांजो ॾे वठी थींदा आहिनि मुंहिंजे छोरा सुबुह सां क़ुरान शरीफ़ खणी आया नाग मालिक जंहिं अथव तव्हां क़ुरान शरीफ़ उन ई खणी हलिया वञो। जहिड़ो छा थी वियो आहे? जहिड़ो इन ई बिना मां हुनखे मुंहिंजे घरों जी निकिरी वञी त बद घटि न ॻाल्हाए हितां घरों निकिरी मां पंहिंजी चिचड़े ते वेठे पर मुड़ पे ठाहियां टई चारि हिते मां विड़िया अचे टाइम केर केर विड़ा था? अफ़ज़ल सफ़दर शफ़ी लियाकत तव्हां हाणे कंहिंखे मुतालबो करण था चाहियो? मुतालबो इंसाफ़ खपे। SSP साहब मुंहिंजे घर अची घर अची बदियुनि जो मसइलो हुयो अॻे तो डॉक्टर साहब डेट वठी हाणे फ़ैसिले जे लाइ असां चयो असांजो मसइलो न आहे असांजे बदियुनि ऐं असांजे चाचे सां तव्हांजो मसइलो। असां घर को बि कोन्हे भाऊ अकेलो चिचड़े ते वेठे सॼा भाती घर जा अची ॾाढा लठुनि सां ॾाढा हथियार वठी असांजे घर में अटैक कयो धक ॾाढा हणी फ़रार थी विया। नालो वॾो धड़ेल आहे अफ़ज़ल नाले सां। साईं असांजो ज़ुल्म थियो आहे न हक़ थियो आहे। असांखे SSP सां बाकायदा असां SSP सां धरना ॾींदासीं साईं असांजो हक़ खपे असां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।